ॾिसंदड़ सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हीं बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। अचो तव्हांखे अॼु विज़िट करायूं था अल सज्जाद रेस्टोरेंट जी, जिते हिन वक़्तु शाम जे सेटिंग जूं तयारियूं मुकमल थी रहियूं आहिनि। हितां जी चांहि पीअण जे लाइ ऐं हितां जे मुख़्तलिफ़ खाधनि खाइण जे लाइ सिंध समेत पाकिस्तान जे हर सूबे मां माण्हू रुकंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते खैरपुर जा माण्हू, सखर जा माण्हू ऐं भर पासे जे ॿहिराड़ीअ जा माण्हू जेतोणीकि मिठड़ी, लालखाना जी वांड, लयारी, आदम सुल्तान बादशाह ऐं ॿियनि इलाइक़नि मां महमूद शाह ते अल सज्जाद रेस्टोरेंट ते खाधा खाइण ऐं चांहि पीअण ईंदा आहिनि। हीअ आहे मथां जो मंज़र, तव्हां ॾिसी रहिया आहियो केतिरी ख़ूबसूरत ऐं प्यारी जॻह आहे माशाअल्लाह सां। हीअ मथां जो मंज़र आहे जेको शाम जे टाइम फैमिलीज़ जे लाइ हूंदो आहे ऐं हा, ॾींहं जो फैमिलीज़ जे लाइ फैमिलीज़ रूम ऐं फैमिलीज़ हॉल बि मौजूदु आहिनि, जेके उन्हनि जे लाइ 12 घंटा अवेलेबल हूंदा आहिनि ऐं उन खां बाद में हुननि खे शिफ्ट कयो वेंदो आहे छत जी तरफ़ां। जेके हीअ ॾाकण जा मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो, हेॾां अची फैमिली ऐं मथे उन्हनि जे लाइ बिल्कुलु VIP निज़ाम हूंदो आहे। अल सज्जाद रेस्टोरेंट ते बिल्कुलु रिआयती बिल वरितो वेंदो आहे ऐं ग्राहकनि बि ख़ुशि थी वेंदा आहिनि। ऐं हीअ आहे मस्जिद, जिते अमी नमाज़ अदा करे सघो था। बिल्कुलु बहितरीनु साफ़ सुथरी ऐं सुठो माहौल फ़राहम करे थो अल सज्जाद रेस्टोरेंट अवां अचण वारे ग्राहकनि जे लाइ। मोस्ट वेलकम, जेको बि अचे असां इनशाला हुन जी बहितरीन खां बहितरीनु सर्विस करण जी कोशिशि कंदासीं ऐं हुननि जी दिलि खटण जी कोशिशि कंदासीं। हीअ आहे लेडीज़ वॉशरूम, वज़ू खानो ऐं जेंट्स वॉशरूम, जेकी